ऑपोजिशन पारां वज़ीर आज़म ख़िलाफ़ जमा करायल बेतमादी रिथ के नाकाम बणाइण लाइ जारी हुकूमती कोशिशुनि खे हिकु वॾो झटको उन वक़्तु लॻो जॾहिं इहो इंकशाफ़ थियो त PTI जा 24 मेंबर्स सिंध हाउस इस्लामाबाद में मौजूदु आहिनि। अहिड़नि इत्तलाउनि जी तस्दीक़ बाद हुकूमती ऐवाननि में थरथलो मची वियो आहे। सिंध हाउस में PTI जे मौजूद 24 माण्हुनि मां जिन पार्लिमानी मेंबर्स जी सुञाणप थी सघी आहे उन्हनि में राजा रियाज़, नवाब शेर वसीर, राणा कासिम नून, गफ़ार वट्टू, नूर आलम ख़ान, रियाज़ मज़ारी, बासित बुखारी, अहमद हसन रेहर, नज़रत पठान ऐं वजी अकरम शामिल आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त उन्हनि खां सवाइ PTI जा ॿिया माण्हू बि मौजूदु आहिनि। सिंध हाउस में मौजूद PTI जे जहांगीर तरीन ग्रुप सां तालुक़ रखंदड़ MNA राजा रियाज़ निजी TV सां ॻाल्हाईंदे चयो त पार्लियामेंट लॉजिस ते हमले जे करे हुन समेत PTI जा 24 मेंबर्स सिंध हाउस में मौजूदु आहिनि। हुकूमत जे हॉर्स ट्रेडिंग वारनि इल्ज़ामनि ऐं नोटनि जूं ॿोरियूं मिलण वारनि इल्ज़ामनि जो जवाबु ॾींदे राजा रियाज़ चयो त असांजा इमरान ख़ान सां इख़्तिलाफ़ आहिनि ऐं पंहिंजे ज़मीर मूजिबि वोट ॾींदासीं। इमरान ख़ान गारंटी ॾिए त ज़मीर मूजिबि को फ़ैसिलो कंदड़ मेंबर्स ख़िलाफ़ पुलिस जी कार्रवाई न थींदी त मेंबर पार्लियामेंट लॉजिस वञण लाइ तयारु आहिनि। सिंध हाउस में मौजूद PTI जे हिकु ॿिए MNA नवाब शेर वसीर चयो त ईंदड़ चूंडूं PTI जे टिकट ते न विढ़ंदुसि। हुन चयो त बेतमादी वारी रिथ ते वोट विझण लाइ फवाद चौधरी खे ॿख हणी वेंदासीं। हू रुगो ॿटाकूं पिया हणनि ऐं हू असांखे गॾह घोड़ा ऐं खचर चवण खां पोइ असां मां भलाई जी उमेद कीअं था कनि। सियासतदाननि खे अहिड़ी ॿोली इस्तेमालु न करणु घुरिजे। MNA बासित सुल्तान बुखारी चयो त वफ़ाक़ी वज़ीर असां ते बेबुनियाद तोहमतूं हणी रहिया आहिनि। वफ़ाक़ी सरकार खां का बि वज़ारत न घुरी हुई। हिकु रिथा पंहिंजी निगरानी में मुकमल करण लाइ चयो हो। MNA नूर आलम ख़ान चयो त असांखे हिते आंदो न वियो आहे पर असां पाण आया आहियूं। मुंहिंजे तक में गैस नथी अचे, केरु ॿुधण वारो न आहे। असां पंहिंजे ज़मीर मूजिबि फ़ैसिलो कंदासीं।